शहर में आई वरी नहीं दा वंचारा कागात ॾिसो वो बात कयो ही शोर जाए आपरा कुमिरी आसे सिंध जे आशिकन जो काफ़िलो सिंध जे मुआफ़ियन जो काफ़िलो जेको 6 जून खां पंहिंजी धरती माउ जी हिफ़ाज़त कंदे जिदोजहद शुरू कई अॼु तव्हांजे शहर में पहुता छाकाणि त 6 जून सिंध जे वजूद खे बचाइण जी जिदोजहद जो ॾींहुं हुयो 6 जून पीपल्स पार्टी जे ख़ौफ़ हिरास ऐं बदमाशी खे ख़तम करण जो ॾींहुं हो जंहिं ते लखे सिंध माण्हुनि कची पंहिंजी धरती माउ खे बचायो असां जिदोजहद शुरू कई असांजी क़यादत जे मथां 30 केस दाख़िल कया विया असां जा 150 कारकुन गिरफ़्तार कया विया असांजो सॼी सिंध में पुलिस खे इस्तेमाल करे रियासती ॾाढ ऐं जबर कयो पर असां उन ख़ौफ़ खे तोड़े सिंध जे हींअर कमज़ोर माण्हुनि खे हिम्मत ऐं हौसलो ॾियण लाइ निकिता आहियूं उते जंग चौधरीअ हिन हराम ख़ौर शुरूम सां वॾो पियो इन्क़िलाब अचे वॾे कंहिं काम क़ौम सां ए ग़रीबो छा तव्हांजा ॿार मासूम जेके वेठा आहिनि उहे पीअंदा आहिनि तव्हांखे गटरनि जो ऐं गंदगी जो पाणी पियो वञे तव्हांखे आबादीअ लाइ पाणी न मिले तव्हांजी ज़मीनूं खसी वञनि शहरी आबादी जिते कुमीरीअ में पंजाबी ॻाल्हाईंदड़ रहनि था उर्दू ॻाल्हाईंदड़ रहनि था सिंध जी आबादी जो 5% शहरी आबादी हिन जी ग़ुलामी जी ज़ंजीर में जकड़ियल हुजनि तव्हां में शऊर बि आहे अकुल बि आहे उन के बावजूद इन जिल्लत जी जिंदगी में गुजारना चाहेगा या इज्जत जी जिंदगी से गुजारना चाहेगा ॿुधायो त तव्हां इज्जत जी जिंदगी से गुजारण चाहेगा तो पोइ ज़रदारी माफ़िया जे पीपल्स पार्टी ऐं बेनज़ीर जो कर्ज़ी समझी भुट्टे जो कर्ज़ी समझी 15 सालनि खां हुकुमरानी कंदे सिंध जो सभु कुझु फसे वरितो आहे सिंध जो पानी सिंध जी तालीम सिंध जी सियासत सिंध जी तरक्की समूरी जेके लुटमार उन जो ज़रियो ज़रदारी वो ज़रदारी चाहे तो सिंधी सब मुंहिंजा ग़ुलाम आहिनि पोइ मलिक रियाज़ खे वठी आयो ऐं मलिक रियाज़ न सिर्फ़ सिंध जो पर मुल्क गिर कब्ज़ा खोरा अॼु हुनजे खिलाफ़ लाहौर में मुज़ाहरा थियनि पिया अॼु हुनजे खिलाफ़ इस्लामाबाद में मुज़ाहरा थियनि पिया छो त ही कब्ज़ा खोर सॼे मुल्क में जेके ज़मीनूं हुननि खे ॾींदा आहिनि उते कानून ठाहींदो आहे उते बिल्डिंगूं ठाहींदो आहे टैक्स ॾींदो आहे न उते कंहिं क़िस्म जो ॾींदो आहे उते जी ज़मीन जा पैसा ॾींदो आहे हू रियासत जे अंदरि रियासत क़ाइमु कंदो आहे ऐं उन रियासत जे अंदरि रियासत क़ाइमु करण खे तहफ़ुज़ ॾियण वारी पीपल्स पार्टी सरकार ऐं ज़रदारी माफ़िया आहे ज़रदारी चए थो त सिंध जूं ज़मीनूं मुंहिंजे पीउ जूं ज़मीनूं आहिनि ॿुधायो त ज़रदारी जे पीउ जूं ज़मीनूं आहिनि या सिंध जूं ज़मीनूं आहिनि सिंधियुनि जूं ज़मीनूं बचाईंदो केरु गैरत वारा माण्हू हिकामी क़यादत बचाईंदी ज़रदारी त चाहे थो त सिंध जा माण्हू गुरबत जी लकीर में ज़िलत जी ज़िंदगी गुज़ारनि हू उन्हनि वॾेरनि ऐं फोटारनि जे बंगलनि जे मंझियुनि ते वेठा हुजनि हू त चाहे थो त तालीम खां महरूम हुजनि हू त चाहे थो त हिननि जो आवाज़ बंदि हुजे अॼु असां तव्हांखे चुरे ते हिमत ॾियारण आया आहियूं उथो पंहिंजे हक़नि जे आसात लाइ उथो पंहिंजी नस्लनि खे बचायो पंहिंजे ईंदड़ औलादनि खे सुठी ज़िंदगी हुनजो मयार ज़िंदगी बहितर बनाइण लाइ ज़िंदगी कयो हितां जो केस स्टार्ट कंदा आहियूं हितां असांखे इलेक्शन में बीहणो कोन्हे पर कुनरीअ में को त गैरतमंद माण्हू हूंदो को पंजाबी ॻाल्हाईंदड़ सिंधी हूंदो को सिंधी ॻाल्हाईंदड़ सिंधी हूंदो को त गैरतमंद हूंदो जेको ललकारे उन्हनि ज़ालिमनि खे जेके 15 सालनि वॾी चवंदा बि असांजी पीउ जा पेरनि जा तकनि अरे लांचो तव्हां ग़रीबनि खे ग़ुलाम बनाए हमेशह चओ असांजे पीउ जा तकनि असां सम्झूं था त मुल्क जी इस्टेब्लिशमेंट तव्हांखे सिंधियुनि जे मथां विहारियो आहे मैं इस्टेब्लिशमेंट को भी खबरदार करना चाहता हूँ तो बात हो चुका सिंधी अपने हकूक के लिए लड़ेंगे मजामत करेंगे जब तक इन जालिमों से निजात नहीं मिलती ये जरदारी पे हम गुलाम नहीं जरदारी का या पीपल्स पार्टी का
हम इस गुलामी से तंग आ गए हैं, हम इस जिल्लत की जिंदगी से तंग आ गए। हम चाहते हैं कि हमारे बच्चे उनका माहर जिंदगी बेहतर हो, यानी जो मुस्तकिल सुतो थे इज्जत की जिंदगी गुजारी कोई करे ताजे आया हूँ ताजो पैगाम करें ताजी खुशहाली लाए ताजे इज्जत जलाए ताजे आज फैलाए उन्हें करे जो आज बच्ची जो और लखलांगे तो तोते